सही, सही। अदा समी लिखे थो त नचण बजाए सम्झण जी ज़रूरत आहे, हिन क़ौमी रागी जो पैगाम खे सम्झणु घुरिजे। ऐं प्रकाश आहिनि असां सां गॾु इंडिया खां, लिखनि था त तमामु सुठो प्रोग्राम हली रहियो आहे, मां मुंबई खां आहियां। अदा माशाल्लाह। बिल्कुलु हा। ऐं कंहिं लिखियो त बीना जे बारे में कुझु ॿुधायो। बीना जे बारे में मूं वटि सुवाल आहिनि, बीना तव्हांजे लाइ बि कुझु ॻाल्हायो आहे, उहो बि प्रोग्राम में दोस्तो साथियो ज़रूरु ॿुधाईंदासीं। माण्हू ॾाढो जल्दी जल्दी सुवाल था लिखनि, त असांखे हीअ बि ॿुधायो त अदा बैदल खे चओ त बीना जे बारे में कुझु ॻाल्हाए। बिल्कुलु अदा, तव्हां जे लाइ बीना जे लाइ तव्हां ॻाल्हायो भले, पोइ वरी बीना तव्हांजे लाइ जेको ॻाल्हायो आहे उहो बि मां ॿुधायां थी सभिनी खे। भई बीना त वॾी शाबस अथसि, हुनजी जेका हिन सॼी ज़िंदगी जेका मूंसां गुज़ारी आहे हिन महिल ताईं, उहा मूं ॿुधायो न त उहे मुंहिंजा सभु लाड कया आहिनि। हुन मुंहिंजा सभु सही लाड कया अथई, मुंहिंजे इन सभिनी औलाद खे पालियो अथई, सभिनी यानी सही पहिरीं घरवारी जी औलाद खे बि इन्हीअ पालियो आहे, इन्हीअ सभिनी खे सेटअप इन्हीअ ॾिनो आहे, ऐं वॾी बुरदबार क़िस्म जी आहे। हिन महिल बि हुनखे 5 नुंहं आहिनि, 5 नुंहंनि सां उहो कहिड़े नमूने ते ॾाढो प्यार सां गुज़ारींदी आहे। चवंदो आहे भेण नज़र न लॻी वञे, थोरो थोरो ख़्यालु कंदी कर। ऐं इन क़िस्म जी जेका आहे, हा ज़ाहिर आहे ज़माने में हा इहो नज़र माण्हू हणनि था। बीना सही जेका आहे हिन महिल जेको कोरोना जे ज़माने में इन्हीअ ऐं वॾे पुट मुंहिंजे सायस, भेण तव्हांखे छा ॿुधायां, 24 कलाक इहे माण्हू जाॻिया आहिनि, 24 कलाक मुंहिंजी ख़िदमत कई अथऊं। मां हॉस्पिटल हुजां या घर में हुजां, 24 कलाक मूंसां गॾु हिननि मुंहिंजी पंहिंजी बिना कंहिं तकलीफ़ जे, बिना कंहिं ॻाल्हि जे, बिना कंहिं हुजत जे सभु मुंहिंजी ख़िदमतूं कयूं आहिनि। उन मां ख़बर पवे थी बीना जेका आहे मूंसां केतिरो प्यारु करे थी। ऐं ॿियो मां ख़ुशि थींदो आहियां इहो त इहे जिते बि माण्हू इहो बीना तारीफ़ कंदी आहे न, मां चवंदो आहियां त बसि काफ़ी आहे मुंहिंजे लाइ, इहा मुंहिंजी उमिरि वधंदी थी वञे। ऐं ख़ुदि बीना तमामु सुठी आहे, ॿारनि जे पालण में, खाधनि में ॾाढी सुठी आहे। भींडियूं ऐं जेका कीमो, भींडियूं ऐं कीमो मुंहिंजे पसंदि आहे, उहा मूंखे कीअं ठाहे ॾींदी आहे। ऐं ॿियूं बि जेके मुख़्तलिफ़ खाणा ताम ठाहींदी आहे, अलाह साईं वॾी हयाती ॾेसि, सिहत ॾेसि। बसि मां त हमेशह उनखे दुआ कंदो आहियां। ॾिसो चवंदा आहिनि त नंढे नंबरे माउ ऐं वॾे नंबरे जोए, दुआऊं उन खे कंदो आहियां। भई हाणे नंढे हूंदे त मां मरी वई, पर हाणे जोइ मिली अहिड़ी सुठी, जेको उन खे त दुआ कयां न त भई हाणे घटि में घटि उहा त मूंसां गॾु हले। हा, कंहिं लिखियो नाराज़ थींदा आहियो पाण में बीना सां? हा, ज़ाहिर आहे मोहबत आहे त मोहबत में त चिड़ हूंदी ई हूंदी आहे न। मोहबत में उमेदूं हूंदियूं आहिनि। मां सही छा उमेदु रखां थो हुन खां, उहो मूंखां छा उमेदु रखे थी, हर जुमिले में, हर लफ़्ज़ में, हर जेस्चर में, हर निगाह में हिक ॿिए जे लाइ उमेदूं हूंदियूं आहिनि। उन जे करे सही माण्हू में जेका न उहा महसूसु थींदी आहे। मां टीवीअ जो माण्हू, मां चवंदो तुंहिंजी जेको हिन डायलॉग में जेका न हिन क़िस्म जी कावड़ हुई, हू मूंखे चवंदी तुंहिंजे जुमिले में डायरेक्शन आहे न, त तुंहिंजे जुमिले में हिन क़िस्म जी कावड़ हुई। सही उहा सही अदाकार जी हैसियत में मां हुनखे तड़को ॾींदो आहियां, त उहो मूंखे वरी डायरेक्टर जी हैसियत में दॿाईंदी आहे। ठीकु आहे, सही टीवीअ में हिकिड़ो भेरो हुनखे तड़को ॾिनो, रोई वेठी हुई। मूं चयो त उहो त सही मूंखां बदिलो नथी वठे न। पर न, सही बीना ॾाढी सुठी आहे, बीना ॾाढी सुठी आहे, अलाह सिहत ॾेसि, ॾाढी सुठी। बिल्कुलु। हाणे बीना जेको तव्हांजे लाइ ॻाल्हायो आहे, कुझु कमेंट मोकिलिया अथसि, मां दोस्तनि साथियुनि खे बि ॿुधायां, छो जो माण्हू सभु चाहिनि पिया त बीना जेका आहे बैदल लाइ छा ॻाल्हाए थी, ऐं बैदल छा थो ॻाल्हाए बीना लाइ, त तव्हां त ॿुधाए छॾियो, हाणे बीना छा थी ॻाल्हाए, इहो बि सभिनी खे ॿुधायूं। केतिरनि ई मुखालफ़तुनि जे बावजूदि मूं पंहिंजी ज़िंदगी जे साथी तौरु बैदल खे चूंडियो, ऐं वक़्तु इहो साबित कयो त मुंहिंजो इहो फ़ैसिलो ज़िंदगी जो बहितरीनु फ़ैसिलो हो। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त बैदल मुंहिंजी ज़िंदगी जो हमसफ़र आहे, हिकु अहिड़ो हमसफ़र जंहिं ते मूं हमेशह फ़ख़्रु महसूसु कयो आहे। बैदल सां मूं हिकु कामयाबु, ख़ुशियुनि भरियल, पुरसुकून ज़िंदगी गुज़ारी आहे। माशाअल्लाह। हूअं त बैदल जी शख़्सियत केतिरा ई रुख़ आहिनि ऐं सभई ख़ूबसूरत आहिनि, पोइ उहो नॉवल निगार हुजे, कहाणीकार हुजे, शाइर हुजे, कालम नवीस हुजे, गायक हुजे या कंपोज़र हुजे या डायरेक्टर हुजे, हुन हर रंग में पाण खे मञरायो आहे, ऐं ही सभु रंग मिली बैदल जी शख़्सियत खे ख़ूबसूरत बणाइनि था। मूंखे ज़ाती तौर ते बैदल जी लिखणियूं ऐं गायकी ऐं कंपोज़िशन पसंदि आहिनि। महिरबानी बीना, महिरबानी जी। वाह वाह, ख़ुशि थी वियो तव्हां इलाही सारा। तव्हांजी जेको आहे, तव्हां चओ लाइफ वधी वई।